दोस्तों अज रिव्यू कंदासीं सोप सीरियल वीरन जी बस्ती जी नई अपडेट। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोड में कहानी आख़िर छा थींदो छा न थींदी सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन वीडियो में। इनके आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते तव्हांखे हर वक्त यानी बर वक्त हर अपडेट मिलती रहंदी नवें हर बेहतरीन ड्रामे जी। हलूं था अपडेट की तरफ, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों शामिर के त जेको आहे धमकी ॾियण बि न ईंदी आहे त वॾेरे कीअं धमकी ॾिबो आहे। ऐं फ़िलहाल जेको बिजार ख़ान आहे शामिर जी धमकी के सीरियस कान वठंदो ऐं पोइ बाद में शामिर खे एक्शन खणणो पवंदो ऐं बानो खे छॾाइणो पवंदो। ऐं छाजे करे त शामिर हिन फील्ड में नओं आहे ऐं हिन जेका धमकियूं पोइ किस्तर में ॾिनियूं ऐं इन खे बिजार ख़ान थुकी न आई ऐं अॻिते जेको आहे पोइ इन खे एक्शन में अचिणो पवंदो। पोइ बिजार ख़ान जे मथां प्रेशर पवंदो। फ़िलहाल त उन खे पूरी ख़बर बि न आहे इलाइक़े जी शामिर खे। बहरहाल ड्रामो जीअं जीअं अपडेट अॻिते वधी रही आहे वीरन जी बस्ती जी, तीअं तीअं ज़बरदस्त सीन ईंदा पिया वञनि। हाणे ड्रामो मच कंदो ऐं ज़बरदस्त मच कंदो शामिर ऐं बिजार, छो त हिक ॿिए सां अटकिया आहिनि।